नाज़ नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हदखलिन बाबत केस जी ॿुधणी गुजरनाले जे मुतासिरनि जी दरख़्वास्त ते सिंध हुकूमत डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत वरी वज़ीर खे शुरूआती रिपोर्ट ॿिनि हफ़्तनि में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। माण्हुनि खे वज़ीर आला ऐं गवर्नर हाउस में वेहण जी इजाज़त ॾियो। चीफ जस्टिस जा रिमार्क्स। एडवोकेट जनरल सिंध जो चवणु हो त गुजरनाले ते मुतासिरनि लाइ 10 अरब रुपया घुर्जनि। तव्हां हुकुम जारी कयो, असां बिहारे था छॾियूं। एडवोकेट जनरल सिंध जो अदालत के जवाब। सिंध हुकूमत पंहिंजे वसीलनि तहत माण्हुनि खे सहूलियतूं ॾे। एडवोकेट जनरल सिंध जो रवैयो ॾिसो। सिंध हुकूमत खे शर्म अचणु घुर्जे। सियासी जहिड़ा पंहिंजी जाइ ते पर माण्हुनि खे सहूलियतूं ॾियो। चीफ जस्टिस जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। मुल्क में कोरोना वायरस विघे 47 मरीज़ फौतुनि जो अंक 27,374 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना जा 2,333 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंक 12,30,238 थी वियो। हींअर ताईं 11,40,917 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 4.56 रही। दौदापुर में औरताने आवाज़ से अगवा थियल नौजवान कालू मीराणी बाज़ियाब। वारसिन में ख़ुशी जी लहर। नौजवान कालू मीराणी खे 3 महीना अॻु सनवे जो ॻोठ सिराई सोलंगी में सोलंगी बिरादरी के ॿिनि में झेड़ो। अकरम सोलंगी क़तल, 4 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में नाज़िम सोलंगी, अयास सोलंगी ऐं ॿिया शामिल। कुंडरी वेझो ॻोठ परियल सोलंगी में पुरस्कार नमूने गुम थियल औरत जो लाश वाह मां ठाहियो। पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। टंडो गुलाम हैदर में डोकिया मोरी स्टॉप ते अणॼातल कार जो टक्कर लॻण सबब नौजवान फौत। पुलिस रफ़ीक लाशारी जो लाश खणाए अस्पताल पहुचायो। आई टंडो रही वेझो ॻोठ सावड़ो वासी वंठा रोदनाणी जो पुट महरम अली उरड़ी विघे फौत। सैद खाते दादू पारां के बोपा वरिता विया। ॻोठ सावड़ो जा केतिरा ई ॿार उड़ी में मुब्तला। इलाइक़े वासियुनि जो वैक्सीन कराइण जो मुतालबो।